अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद है तव्हां सभु ॿार ठीकु हूंदव, शाद हूंदव, आबाद हूंदव। असांजे इलाइक़े में आया आहिनि ढगियूं माल। उहे मालूम माण्हू आहिनि जेके कॾहिं किथे हूंदा आहिनि, कॾहिं किथे हूंदा आहिनि त कॾहिं किथे आहिनि। अॼु हिननि जो गुज़र असांजे इलाइक़े खां थियो आहे। मां तव्हांखे ॾेखारींदुमि ढगियूं रिडूं, तमामु घणो माल आहे हिन वटि। मुंहिंजा नंढा आहिनि, मूंसां गॾु छा थो ॾिसी बाबा? ढगियूं? तूं छा थो ॾिसें? पर ॾिठो अथई कॾहिं? तो मौसम चेक कयो, मौसम ॾाढी ज़बरदस्त शदीद गर्मीअ खां पोइ कल्ह राति खां वठी ज़बरदस्त मौसम आहे। बरसात जो फुल इम्कान आहे। मालिक साईं कंदो त सभु बरसातूं ख़ैर ऐं आफ़ियत जूं थींदियूं ऐं रहमत भरियूं थींदियूं। त दोस्तो, तव्हां ॾिसी रहिया आहियो वाजिद अली चन्ना व्लॉग। आउं आहियां वाजिद अली चन्ना। जेके नवां दोस्त आहिनि उन्हनि खे बि रिक्वेस्ट आहे त असांजे चैनल खे लाइक सब्सक्राइब कजो ऐं वीडियो पसंदि अचे त लाइक कमेंट्स लाज़मी कजो। दोस्तो, इहो हुयो अॼु जो व्लॉग। उमेदु आहे तव्हां सभिनी भाइरनि खे तमामु घणो पसंदि ईंदो ऐं सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश आहे दुबारा त असांजे चैनल खे लाइक सब्सक्राइब लाज़मी कजो ऐं वीडियो अच्छो लॻे, सुठो लॻे त तव्हां कमेंट्स लाज़मी कजो। हेलो दोस्तो, असांजे इलाइक़े में अॼु आई ही तमामु वॾी झक। असां हिते झक बि चवंदा आहियूं, अंधारी बि चवंदा आहियूं, मिटी जो तूफ़ान बि चवंदा आहियूं। मुंहिंजे दुकान में तमामु शदीद थी वई मिटी। मां करे रहियो आहियां पंहिंजे दुकान जी सफ़ाई। दोस्तो, हूअं त मां हर रोज़ु सुबुह जो सफ़ाई लाज़मी कंदो आहियां। असांजा रोड रस्ता आहिनि कचा, गाॾियुनि जी अचु वञ जे करे तमामु घणी थींदी आहे दर्जी। हूअं बि आउं दुकान जी तक़रीबन ॾींहं में हिक खां ॿ दफ़ा सफ़ाई लाज़मी कंदो आहियां। पर अॼु झक जे करे मिटी थी वई, दर्जी थी वई तमामु घणी। उनजे करे मां करे रहियो आहियां पंहिंजे दुकान जी सफ़ाई मां पाण कंदो आहियां। तव्हां ॾिसी रहिया आहियो दोस्तो, सफ़ाई तमामु लाज़मी हूंदी आहे। कुझु बि थी पए, छा बि थी पए, मां दुकान जी रखंदो आहियां तमामु घणी सफ़ाई। फर्श हुजे तक़रीबन मां ॾींहं में न पर तक़रीबन हफ़्ते में 2 दफ़ा लाज़मी धोईंदो आहियां। तव्हां ॾिसी रहिया आहियो शदीद गर्मी ऐं मुंहिंजी हालत तव्हां ॾिसी सघो था त कहिड़े तरीक़े सां थी वई आहे। सफ़ाई ॿुहारी ॾियण खां बाद में मां पूरे सामान जी कंदुमि छंडणीअ सां सफ़ाई। तव्हां उहा बि ॾिसियो त मां कहिड़े तरीक़े सां करे रहियो आहियां। इहा मुंहिंजी रोज़ जी हूंदी आहे दुकान जी रूटीन। हिन महिल मां शॉप बंदि इन जे करे आहे कयो आहे जो झक अंधारी आहे तमामु घणी। त दोस्तो, तव्हां ॾिसी रहिया आहियो वाजिद अली चन्ना व्लॉग। आउं आहियां वाजिद अली चन्ना। अगरि तव्हांखे मुंहिंजो वीडियो सुठो लॻे, का थोड़ी बि माना तव्हांखे वीडियो सुठो लॻे, तव्हां लाइक लाज़मी कजो। अगरि का ग़लती थी वई हुजे त तव्हां कमेंट्स करे सघो था। ऐं सभिनी दोस्तनि जी तमामु घणी महिरबानी जेके मुंहिंजो ही व्लॉग ॾिसी रहिया आहिनि। ऐं दोस्तो, मुंहिंजी कोशिशि हूंदी आहे हर दफ़े तव्हांखे कुझु नओं ॾेखारण जी। आउं हिकु नंढो यूट्यूबर आहियां। तव्हां सभिनी दोस्तनि भाइरनि जी सख़्तु ज़रूरत आहे सपोर्ट जी। उमेदु आहे तव्हां सभु भाइर सपोर्ट कंदो। दोस्तो, सुभाणे इंशाअल्लाह ताला कंहिं नए मौज़ूअ ते नेक्स्ट वीडियो में